नौशहर फिरोज जे ॻोठ मीर बख्श मरीअ में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल जी बिल्डिंग रोडड़े जो शिकार। इमारत जो कयल कम अध में रुकियल, ठेकेदार ग़ाइब। 17 साल गुज़रण बावजूद हुकूमत जी बेध्यानी सबब में ज़िले इंतज़ामिया जी लापरवाही करे स्कूल न ठही सघियो। स्कूल ऐं शागिर्दनि तोड़े शागिर्दनि समेत स्कूल जा उस्ताद ॻोठाणा सिरापा एहतजाज बणनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे उस्ताद इक़बाल मरी, फिदा मरी, उस्ताद सैयद गंबल शाह, उस्ताद इक़बाल मरी चयो त 2008 में बिल्डिंग ठही छित ते पोहते ठेकेदार ऑफिसरनि सां मिली भगत करे पैसा वठी ग़ाइबाना 17 साल गुज़री विया। पर असां वसवारनि खे दरख़्वास्त ॾिनियूं पर कंहिं बि न ॿुधी। काइम अली शाह जी हुकूमत ऐं स्कूल मंज़ूर थियो जेको अॼु ॾींहं ताईं न ठही सघियो आहे। 400 ॿारनि खां वधीक ॿार स्कूल में तालीम पिराइनि था, खुलियल आसमान ते पढ़ण ते मजबूर आहिनि। स्कूल में फर्नीचर जी खोट सबबि ॿार पट ते हेठि वेही तालीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। स्कूल जी इमारत मुकमल कई वञे ऐं गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल मीर बख्श मरी खे बिना देर सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल बचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज वसी कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।